ओम शांति। महात्मा प्रकृति जे विच में वेठी आ। निराकार बाप की याद थी करा। हाणे महात्मा बाबा जा महावाक्य थी ॿुधा। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा सिवंता मीठे मीठे बच्चे, ये आए ईश्वर जी पाठशाला। निराकार श्री भगवान वाच्य। ॾिसो गीता में लिखल आहे न भगवान वाच्य है, तो जरूर कॾहिं भगवान सृष्टि ते ईंदो हूंदो, वाच्य कंदो हूंदो न। हाणे पहिरियों त सम्झण जी ॻाल्हि आहे भगवान केरु आहे। भगवान अर्थात जंहिंखे पंहिंजो शरीर न हुजे, जो सभिनि जो हुजे। सभु धर्म वारा विश्व जी सर्व आत्मायूं जंहिं आत्मा खे मञनि उनखे भगवान चइबो। जंहिंजे मन में सर्व धर्म सर्व मनुष्य आत्माउनि जे लाइ भलो ही भलो हुजे, अर्थात जो पंहिंजे मन में सर्व जे लाइ सुठो सोचदो हुजे, सभिनि जो सुठो ई कंदो हुजे। हाणे दुनिया में एॾा वॾा वॾा माण्हू आहिनि, धर्म पितायूं आहिनि, लेकिन उहो बि हलो असां सम्झो सभु पंहिंजे धर्म वारनि खे चईंदा आहिनि फलानो भॻवानु, असांजो इहो भॻवानु इहो भॻवानु, लेकिन उहो सभु धर्म वारनि जो बि भलो करे सघंदा आहिनि, लेकिन पहिरियों त पंहिंजे धर्म जो भलो कंदा न। त इन करे इहे बि भेद त अची वियो न। चलो असां चऊं जेको बि धर्म स्थापक आहिनि, वॾा महान पुण्य आत्मा आहिनि, उहे सर्व जो भलो जे लाइ दुआ कंदा आहिनि, लेकिन पहिरियों पंहिंजे धर्म पंहिंजे परिवार देह जे संबंधनि में अटकी वेंदा आहिनि। इन करे उन्हनि खे भॻवान न थी सघंदा। भॻवान उहो हूंदो आहे जंहिंखे पंहिंजो शरीर ई न हुजे। जॾहिं शरीर ई न हूंदो त धर्म जाति जे भेदभाव में वेंदासीं ई न। अशरीरी परम पिता परमात्मा विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ भलो सोचदो आहे, सभिनि जे लाइ भलो करणु ईंदो आहे, हिकु साथ हिकु ई ज्ञान ॾेई करे, हिकु ई विधि ॿुधाए करे। हीअं बाबा जेको इहो ज्ञान थो ॾे, इहो ज्ञान विश्व जी सर्व आत्माउनि जे लाइ आहे। सभु धर्म वारनि जी आत्माउनि जे लाइ इहो हिकु ई ज्ञान बाबा ॾे थो। त हिन करे भॻवान अर्थात जंहिंखे पंहिंजो शरीर न हुजे, अशरीरी हुजे, निराकार हुजे, आत्मा परम पिता परमात्मा जेकी परम धाम में रहंदी आहे। रहंदा त पाण बि आहियूं, लेकिन पाण हिन दुनिया में अची करे शरीर धारण कंदा आहियूं। जंहिं वटि बि शरीर आहे न, दुनिया में जेकी बि आत्मायूं आहिनि, जेके बि दुनिया में शरीर वठंदियूं आहिनि, उन्हनि खे असां भॻवान न चई सघंदा आहियूं। त हाणे भॻवान वाच्य मतिलबु निराकार परम पिता परमात्मा वाच्य। हाणे निराकार परमात्मा कीअं वाच्य कंदो? ज़रूर कंहिं शरीर में अची करे वाच्य कंदो न, ख़ुदि जो शरीर त वठंदो न आहे। त निराकार ऐं ॻायल बि आहे कि भॻवान ब्रह्मा द्वारा नई सृष्टि रचंदो आहे, त ज़रूर ब्रह्मा जे तन में ई अची करे वाच्य कंदो हूंदो। हाणे हिन समय ब्रह्मा त काथे आहे? त बाबा चए थो हिन समय मूंखे ब्रह्मा जे शरीर में अची करे पाठ वॼाइणो आहे। हिन समय त विश्व में सर्वी आत्माउनि खे पतित शरीर आहे, सभी आत्मायूं पतित आहिनि। हाणे कंहिंजे शरीर में अची करे मां ब्रह्मा जो पाठ उन खां वॼायां, त मां हुन आत्मा जे शरीर में ईंदो आहे जेको ॾाढे समय खां हिन सृष्टि ते रही आहे। 5000 साल खां हिन सृष्टि ते जो आत्मा रही आहे, उन जे शरीर में ईंदो आहे। अर्थात कृष्ण जी आत्मा जे शरीर में अची करे मां वाच्य कंदो आहे। जेको ॾेखारींदा आहिनि न गीता में कृष्ण भॻवान वाच्य लिखित है। असल में परमात्मा कृष्ण जी आत्मा जे 84 वारे शरीर में अची करे वाच्य कंदो आहे। त माण्हू लिखी छॾियो आहे कृष्ण भॻवान वाच्य, न त हाणे कृष्ण जी आत्मा खे ओड़ो शरीर आहे, न ही कृष्ण जी आत्मा वाच्य कंदी आहे। इहे त परमात्मा हुनजे अंदरि अची करे वाच्य कंदा आहिनि। त कृष्ण बि लिखियो अथनि, भॻवान वाच्य बि लिखियो अथनि। कृष्ण त देहधारी देवता सत्युग में हूंदो न। त इन जेको शब्द आहे न, इन जो अर्थ छा आहे? कृष्ण अर्थात कृष्ण जी 84वें जन्म वारी शरीर, कृष्ण जी जेकी आत्मा आहे उन जो 84 वारो जन्म वारो शरीर, उन में भॻवान अची करे वाच्य कंदो आहे। त बाबा चईंदो आहे मां त सभिनि जो आहे न, सभु भॻवान थी न सघंदा आहिनि, सभु मुंहिंजा ॿार ज़रूर आहिनि। इहे ॿुधी में ज़रूरु अचिणो खपे कि बाबा
स्वर्ग नई दुनिया जी स्थापना करण ईंदो आहे। बाप असांखे स्वर्ग जो वरसो ॾियण आयो आहे न। भारत में ही शिव जयंती ॻाल्हि आहे, परंतु शिव जयंती कीअं थींदी आहे इहो माण्हुनि खे पतो न आहे। ॾिसो, शिव जयंती भी चईंदा आहिनि, शिवरात्रि भी चईंदा आहिनि, परंतु सम्झंदा न आहिनि शिव जयंती आहे त शिव बाबा कीअं जन्म वठंदा आहिनि, ये त सम्झंदा न आहिनि। हिकु तरफ़ चईंदा आहिनि कि उहो निराकार नाम रूप खां न्यारो आहे, पोइ चवनि था जयंती था मल्हाइनि, त ज़रूरु जन्म थींदो हूंदो। लेकिन परमात्मा शिव बाबा जो जन्म असां वांगुरु न थींदो आहे, गर्भ खां न थींदो आहे। उहो दिव्य अलौकिक जन्म अर्थात वो अवतरण वठंदो आहे। लेकिन ब्रह्मा जे तन में शिव बाबा कहिड़ी तिथि तारीख़ कहिड़े समय ते आयो ही कंहिंखे बि पतो न लॻंदो आहे। स्वयं जंहिंजे शरीर में परमात्मा प्रवेश कंदो आहे उनखे बि पतो न लॻंदो आहे कि मुंहिंजे अंदरि कोई आयो आहे। उहो त पोइ जॾहिं माण्हुनि खे उन मनुष्य जंहिंजे शरीर में ईंदो आहे, ब्रह्मा जे शरीर में, जॾहिं माण्हुनि खे उहो मनुष्य थोरो अलॻि रूप में ॾेखारे में पियो ॾे, उन मां थोरी थोरी शक्तियूं अनुभव पई थियनि, तॾहिं माण्हुनि द्वारा उनखे स्वयं खे पतो लॻियो कि मुंहिंजे अंदरि कोई शक्ति आयल आहे जो सभिनि जो भलो थी करे। त बाबा चए थो अहिड़ी पतित दुनिया खे पावन ठाहिण लाइ तव्हां सभिनि मनुष्य आत्माउनि खे वरतो ॾियण लाइ मूंखे हिन सृष्टि ते अचिणो ई पवंदो आहे। हिन समय रावण पूरी दुनिया खे श्राप ॾेई रखियो अथनि, हिन करे सभु दुखी आहिनि। हाणे मां तव्हां सभिनि आत्माउनि खे रावण जे श्राप सां छुड़ाइण आहियां। मां हाणे आत्माउनि खे कलयुगी पतित पुरानी दुनिया खां सतयुगी नई पावन दुनिया में वठी वञण लाइ आयो आहे। पावन दुनिया ठहींदी हिते ई, लेकिन हुन में वञण लाइ आत्मा खे तयार त थियणो पवंदो न। हाणे तव्हां जेको इहो ज्ञान ॿुधो था, इहे मां ब्रह्मा जे मुख द्वारा ॿुधायां थो, त तव्हां थी विया ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण, अर्थात ब्रह्म कुमार कुमारियूं। हाणे तव्हां ब्रह्मा जा ॿार बि आहियो त मुंहिंजा बि ॿार आहियो। निराकार रूप में असां परमात्मा जा ॿार आहियूं। लेकिन ब्रह्मा जो आहे वो मनुष्य सृष्टि जो पहिरियों आदमी आहे न, ऐं सरस्वती पहिरीं औरत आहे, त असां मनुष्य जे हिसाब सां असांजो माउ पीउ ब्रह्मा सरस्वती बि आहिनि, ऐं हिन इहो शरीर जंहिं ॾिनो आहे त असांजा उहे माउ पीउ बि आहिनि। त असांजा टे पीउ आहिनि, हिकु त आत्मा जो पीउ परमात्मा, ॿियो मनुष्य सृष्टि जे हिसाब सां जो पहिरियों आदमी आहे ब्रह्मा, उनजा उहो असांजो पीउ आहे, ऐं टियों आहे जंहिं असांखे इहो शरीर ॾिनो अथई। हाणे बाप चए थो सतयुग जी राजधानी स्थापना थी थिए। हुन सतयुग जी राजधानी में तव्हांखे जो वरतो वठिणो अथव उहो पंहिंजी महिनत सां वठी सघंदा आहियो। आहे ॾाढो सहज, सिर्फ़ु मूंखे यादि करो ऐं दैवी गुणनि जी धारणा करो, पवित्र रहो। हाणे देवी देवता धर्म जी स्थापना करणु स्वयं परमात्मा ब्रह्मा जे तन में अची करे असांखे इहे सहज ज्ञान ऐं राजयोग जी शिक्षा थो ॾे। बाबा चए थो राजयोग अर्थात योग अर्थात यादि। कंहिंखे यादि करे असां राज्य, केरु थो राज्य प्राप्त करे? आत्मा। आत्मा प्राप्त थी करे, न कंहिंखे यादि करे? परमात्मा खे। माण्हुनि सम्झी छॾियो आहे योग अर्थात टंग जे मथां टंग रखी करे अखियूं बंदि करे कंहिंसां असांखे योग लॻाइणो आहे, यादि करणो आहे। परंतु बाबा चए थो योग शब्द मतिलबु यादि, कंहिंसां असांजो कनेक्शन जुटे। ॾिसो, ॿार जो माउ पीउ सां कनेक्शन हूंदो आहे, टीचर सां कनेक्शन हूंदो आहे, माण्हुनि जो माउ पीउ टीचर गुरू सां कनेक्शन हूंदो आहे न। जंहिंखे बि असां यादि था करूं, सम्झो असांखे कोई खाइण जी चीज़ यादि थी अचे त असांजो योग उन खाइण वारी चीज़ सां लॻल आहे। त ईअं ई योग अर्थात आत्मा स्वयं खे निराकार आत्मा सम्झी करे उन परमात्मा खे यादि करे, इहो थींदो आहे योग। योग मतिलबु माण्हू योग जो शब्द ॾाढो वॾो सोचंदा आहिनि कि ये त योगी आत्मा आहियूं, असां थोरी योगी थी सघंदा आहियूं। परंतु योग मतिलबु कनेक्शन जोड़नि। अगरि तव्हां कर्म कंदे बि परमात्मा खे यादि करे कर्म करो था त मतिलबु तव्हां हुन समय परमात्मा जी यादि में आहियो न, हुन सां जुड़ियल आहियो, तव्हांजी आत्मा हुन सां जुड़ियल आहे, अर्थात तव्हां योग में आहियो।
त सहज राजयोग अर्थात असां आत्मा ऐं परमात्मा खे यादि करे स्वयं जी कर्मेंद्री मन बुद्धि ते राज्य थी प्राप्त करो। हिन समय असांखे कोई ॿियनि माण्हुनि जे मथां राज्य न करिणो आहे, दुनिया जे मथां राज्य न करिणो आहे, पहिरियों स्व जे मथां राज्य करिणो आहे। मुंहिंजो मन उहो ई सोचे जो मां हुनखे चवां, मुंहिंजी बुद्धि हूअं ई निर्णय करे जीअं बाबा मूंखे श्रीमत थो ॾे, मुंहिंजी कर्मेंद्रियूं हीअं हूअं ई कर्म करनि जीअं बाबा जी श्रीमत आहे, मुंहिंजे कंट्रोल में हलनि। त बाबा चए थो आत्मा जी मन बुद्धि संस्कार कर्मेंद्रियूं हिकु ई धर्म में हलनि, पवित्रता हिकु धर्म हिकु जी राज्य में, आत्मा जे राज्य में हलनि, ऐं अखंड शांति अतीन्द्रिय सुख में आत्मा जो मन बुद्धि कर्मेंद्रियूं ॾाढी शांति सां अतीन्द्रिय सुख में सभु कर्म करनि थियूं। परमात्मा जो सर्व ज्ञान गुण शक्ति संपन्न असांजो मन बुद्धि ऐं संस्कार असांजी हर कर्मेंद्री उहो कमु करे। इहो राज्य मुंहिंजी आत्मा खे हाणे परमात्मा ॾे थो। जेतिरो जेतिरो मां आत्मा पंहिंजे मन खे कंट्रोल करे रखंदमि, मुंहिंजी मन बुद्धि संस्कार कर्मेंद्रियूं अखंड शांति में रहंदियूं, अतीन्द्रिय सुख जो अनुभव थींदो मुंहिंजे आत्मा खे। सर्व गुण शक्तियूं ज्ञान सम्झ सां मां इहे सभु कर्म पंहिंजो जीवन जीअण लॻी वेंदमि, ओतिरो मूंखे सतयुग में धन संपत्ति मिलंदो। बाबा चए थो हाणे विकारी संप्रदाय ख़तम थियण वारी आहे, हाणे दैवी निर्विकारी संप्रदाय शुरू थियण वारी आहे। आदि सनातन देवी देवता धर्म वारा जॾहिं द्वापर युग में वाम मार्ग में विया त हुननि जो धर्म, उन्हनि पंहिंजो धर्म पंहिंजी पाण खे हुन धर्म जा कहलाइण वारा न पिया लॻनि, कहलाए न पिया सघनि न, छो जी धर्म जा नियम मर्यादा जा पालन करनि ई न पिया। त इहे जेको हिंदू नाम ॾिनल आहे न, हिंदू, इहे कीअं ॾिनल आहे? छो जी ॿाहिरां वारा इहे चवंदा हुया इहे सिंधु नदी जे पास में रहण वारा माण्हू आहिनि, त उहे स खे ह चवंदा आहिनि। ये अफ़गानी इस्लामी वारे जो बि आहिनि, ये स खे ह चवंदा आहिनि। त सिंधु नदी में जे पास सिंधु खे हिंदू चई छॾियनि कि ये हिंदुस्तान में रहण वारा हिंदू आहिनि। त नदी जे नाम जे हिसाब सां असांजी जगह भारत खे हिंदुस्तान चई छॾिया न, ऐं हिंदुस्तान में रहण वारा हिंदू आहिनि। हिंदू कोई धर्म न आहे, हिंदू शब्द जो अर्थ बि ॾाढो ख़राबु आहे। त बाबा चए थो लेकिन असां तव्हां अॼुकल्ह भारतवासी पंहिंजे पाण खे हिंदू त एॾो ऊचो था चयो जीअं ॾाढो सुठो नाम आहे, पर हिंदू नाम सुठो न आहे। त असल में असांजी हिन भारत जो नाम भारत ई आहे, हिंदुस्तान न आहे। ऐं असांजो भारत में रहण वारा असां आदि सनातन देवी देवता धर्म जा आहियूं, तॾहिं त हिन दुनिया में देवी देवताउनि जा यादगार मंदिर आहिनि न, असां देवी देवताउनि खे पूजूं था त असां आहियूं उन धर्म जा, लेकिन असां असांजे धर्म जे नियम मर्यादनि खे पालन नथा करे सघूं। ॾिसो असां उन्हनि खे छा चईंदा आहिनि देवी देवताउनि खे, त सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम आहियो। त असां इहे सभु मर्यादा पालन नथा करे सघूं, इन करे पंहिंजे धर्म खे मञो ई नथा, पंहिंजे पाण खे हुन धर्म जो मञो ई नथा। त बाबा चए थो लेकिन हाणे उहो ई धर्म वापसि खां अचण वारो आहे, छो जी खेल त हिते बंदि न थींदो न। इहो जेको दुनिया में खेल हलंदो आहे इहो ईअं ई हलंदो आहे, हिकु हिकु धर्म वृद्धि थींदो रहंदो आहे। त पहिरियों पहिरियों हिन दुनिया में जेको खेल शुरू थींदो सतयुग खां, हुन समय सिर्फ़ु देवी देवता धर्म वारी आत्मायूं खेल खेॾंदियूं। खेल मतिलबु इहो ई आहे, रोज़ सुबुह जो उथो खाओ पीओ, इहो जेको बि असां पंहिंजो सॼो ॾींहुं कंदा रहंदा आहियूं, खेल ई त खेॾूं था। अगरि असां पंहिंजे जीवन खे खेल जे रीति में ॾिसूं न त असांखे ॾाढो मज़ो ईंदो। लेकिन असां पंहिंजी देह जी हिन देहिक दुनिया में एॾो फसी आहियूं, स्वयं खे आत्मा सम्झो ई नथा। अरे मां आत्मा परम धाम खां हिन सृष्टि ते आई आहियां खेल खेॾणु, मूंखे मां सतयुग खां हिते खेल थी खेॾां, लेकिन पहिरियों ॾाढो सुख शांति ख़ुशियुनि सां खेल खेॾंदी हुयमि। हाणे मुंहिंजो आत्मा में शक्ति सम्झ न आहे, इन करे मां खेल त खेॾां थी, लेकिन दुखी अशांति परेशानी विकारी वारो खेल थी खेॾां।
त बाबा चए थो हिन सृष्टि ते जेको खेल शुरू थींदो आहे सतयुग खां, उन समय हिकु धर्म वारा आत्माएं खेल खेॾंदियूं आहिनि। पोइ द्वापर युग खां सोचो, असां देवी देवता धर्म वारी आत्मायूं 2 युगनि ताईं, सत्य त्रेता में हिन दुनिया में ॿियो कोई धर्म ई न हूंदो, हिकु धर्म, हिकु जो ही राज्य। सतयुग में लक्ष्मी नारायण, त्रेता में राम सीता। उन्हनि जा ॿार गद्दी ते वेहींदा, जे लक्ष्मी नारायण जी 8 गद्दियूं वेंदियूं, राम सीता जी 12 गद्दियूं वेंदियूं, लेकिन थींदो त हिकु जो ई राज्य न पूरे विश्व में। द्वापर युग खां अलॻि अलॻि धर्म आया। द्वापर युग खां हिन भारत में ही बंटवारो शुरू थियो, अलॻि अलॻि स्टेट जा अलॻि अलॻि राजा महाराजा रानियूं वग़ैरह सभु राज्य कंदा। छो जी धर्म में फुट पइजी वई न, त बाक़ी धर्म वारनि बि असांजो हिन लड़ाई जो फ़ाइदो वठी करे भारत मां धन आदि खणी आहे त ॾाढी सहज। भारत जी ही कहानी आहे ख़ासि त। भारत ही साहूकार हुयो, भारत ही विकारनि जे वश थी करे हीअं कंगाल थी वियो आहे। हाणे भारत भूमि एॾी महान भूमि छो आहे? छो जो हिन ई भूमि ते परमात्मा जो अवतरण थींदो आहे। हिन ही भूमि ते अची करे परमात्मा पूरी विश्व जी आत्माउनि जो, सभी धर्मनि जो कल्याण कंदो आहे। सभी धर्मनि खे दुख शांति सां मुक्त करे सुख शांति जी जीवन प्रदान कंदो आहे। लेकिन बाक़ी धर्म वारा सुख शांति वारो जीवन द्वापर युग खां ॾिसंदा, उहो सोने हीरे जे महलनि में न रही सकता आहिनि। सिर्फ़ आदि सनातन देवी देवता धर्म वारा ही सोने और हीरे जे महलनि में रही सकता आहिनि। अॼु भले दुनिया में केतिरो बि करोड़पति दुनिया में नंबर 1 हुजे, लेकिन सतयुग जे हिसाब सां त उहो करोड़पति न आहे न। हुन हिसाब सां त हुनजो घर त सोने हीरे जो न ठहियल आहे न। ठाहे त माण्हू चोरी करे वञनि, मारे करे हुनजो धन ई खणी वञे। एतिरो धन बि न आहे, छो त दुनिया में माण्हू एॾा वधी विया आहिनि न, त माण्हू वधी विया आहिनि त धन त बटिजो थो ई सही। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे पूरो 21 जन्मनि जे लाइ सुख शांति वारी दुनिया स्थापन करण ॾियण आयो आहे। बाक़ी धर्मनि जो पार्ट ई अहिड़ो आहे। अगरि उन्हनि खे उन्हनि जो पार्ट इहो ई आहे न, जेका बि माण्हू ही चीजूं वग़ैरह ठाहींदा रहंदा आहिनि, उन्हनि बाक़ी धर्म वारनि खे असां चऊं की अहिड़ी दुनिया भॻवानु ठाहिण आयो आहे, त उन्हनि खे शौक़ु बि न हूंदो आहे अहिड़ी दुनिया में हलण लाइ। छो जो उन्हनि खे अहिड़ी शोर शराबे वारी दुनिया ई सुठी लॻंदी आहे न। ऐं सभी आत्माउनि जो बि पार्ट आहे न। हाणे अगरि बाक़ी धर्म वारनि खे बि सतयुगी दुनिया में अचण जो लाइ बाबा त चए थो, लेकिन उहो धर्म वारियूं चवंदियूं की असांखे हुन धर्म में सुख न आहे, असांखे पंहिंजे ई धर्म जा नियम मर्यादा ई सुठा लॻंदा आहिनि, असां हुन में ई सुखी आहियूं। त ठीकु आहे, तव्हां पंहिंजे समय ते अचो न, त हिते खेल थो हले न। त बाबा चए थो द्वापर युग खां ॿिया धर्म ईंदा आहिनि। जीअं घर में न पहिरियों नंढो परिवार हूंदो आहे, पोइ ॿार वॾा थींदा आहिनि, शादी वग़ैरह गृहस्थी वधंदी वेंदी आहे। पोइ हीअ दुनिया बि आहे न हिकु गृहस्थी आहे। हिन घर सृष्टि रूपी घर में पहिरियों हिकु ई धर्म वारी आत्मायूं, त कोई लड़ाई झगड़े जी ॻाल्हि न हुई, सभु हिक जी चए ते हलंदा हुया। पोइ द्वापर युग खां ॿिया धर्म हिन घर में आया। सभु धर्म जी वृद्धि छो थी? छो जी द्वापर युग खां मनुष्य आत्मा पंहिंजी धर्म खे भुलिजी न, त हिन करे पोइ द्वापर युग खां ॿिया धर्मनि जी वृद्धि थी। सभी धर्म स्थापक हेठि अचनि पिया, त सभी इहे ई पिया चवनि न, हुन निराकार खे यादि करो। चाहे इस्लामी आहिनि, चाहे बौद्धी आहिनि, चाहे ईसाई आहिनि, चाहे सिख आहिनि, चाहे सन्यासी आहिनि, सभिनी इशारो छा ॾिनो? हुन निराकार खे यादि करो। लेकिन असां आत्मा आहियूं त देहाभिमान थी वियासीं न, इन करे असां उहो धर्म स्थापक चए थो निराकार खे यादि करो, ऐं असां हुन धर्म स्थापक जी मूर्ति रखी करे हुनखे भॻवानु सम्झी करे पूॼूं था। सोचो द्वापर युग खां एॾा माण्हू अलॻि अलॻि रीति सां आया, असांखे चवनि था निराकार खे यादि करो, असां हुननि जी मूर्ति ठाहे करे हुननि खे ई भॻवानु सम्झी वेठा आहियूं। त हाणे असांजी बुद्धि हुननि दैहिक माण्हुनि में फसियल आहे। हुन देह रूपी जेको बि देवी देवता या जेको बि महान आत्मा आया, देवी देवता त सत्य त्रेता में हुया,
लेकिन सत्युग त्रेता में भी जो देवी देवताउनि जी मूर्तियूं पयूं हुयूं न, छो जी थोरो थोरो त याददाश्त हूंदी आहे न। हाणे असांखे त पतो ई आहे न कि गांधी जी हिन भारत जो पहिरियों हुन संभालियो हुई। उन खां पहिरियों कंहिं थोरो बहुत त पतो ई आहे न सभिनि खे, किताबुनि में त लिखल ई हूंदो आहे। त द्वापर युग में भी थोरो बहुत त माण्हुनि खे पतो हुयो न कि हिन सृष्टि ते पहिरियों लक्ष्मी नारायण राज्य कई, 8 गदियूं, पोइ राम सीता। हू त धीरे धीरे अॻियां वधंदा विया त माण्हुनि खे ज्ञान भुलिजंदो वियो। छो जी बाबा चवनि था पोइ हुननि जी मूर्तियूं बि हूंदियूं, त हुन मूर्तियुनि में एॾी कशिश हुई कि माण्हू हुन मूर्तियुनि खे पंहिंजे पूर्वज जे रूप में उन्हनि पंहिंजे घर में मूर्तियूं रखियूं। लेकिन धीरे धीरे दुख एॾा वधी विया कि पंहिंजे पूर्वजनि जी ई असां भक्ति करणु लॻी वियासीं, उन्हनि खे ई आरती ऐं इहे सभु करणु लॻी वियासीं। हाणे बि त इहे ई आहे न, घर में कोई शरीर थो छॾे त हुनजे वॾे जी मूर्ति रखी छॾींदा आहिनि, पोइ हुननि जी बि आरती उतारो, हुननि खे बि भोग लॻायो। ईअं ई शुरू थियो न। ये लक्ष्मी नारायण कोई भॻवान थोरी आहे, इहे त हिन दुनिया जा पहिरियों पहिरियों महाराजा महारानी आहिनि। सोचो, हाणे गांधी जो दुनिया भारत खे जंहिं आज़ाद करायो, उहो कोई भॻवान थोरी आहे। अलॻि अलॻि प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर अचनि था, इन खां पहिरियों कोई ॿियो हुयो शरीर छॾे छॾनि, समाधि ठाहिनि, हिन जो मतिलबु उहो भॻवान थोरी थी विया। हुननि त देश जे लाइ कुझु सुठो कयो, देश खे आज़ाद करायईं, देश खे एॾी उन्नति मिलाए छॾी, उन्नति उन्हनि जी कई। हिन जो मतिलबु असां उन्हनि खे भॻवान सम्झी करे पूजूं। ईअं ई लक्ष्मी नारायण बि हिन दुनिया में राज्य कंदा हुया। हिन जो मतिलबु इहो थोरी कि असां हुननि जी मूर्ति रखी करे उन्हनि खे भॻवान सम्झी करे यादि करूं। भॻवान अछा जेके पंहिंजो शरीर न। त हिन रीति बाबा असांखे इहे सभु ॻाल्हियूं छो थो ॿुधाए? छो जी हाणे असांजी जेकी बि हिन मूर्तियुनि में, दैहिक चीज़ुनि में, स्थूल चीज़ुनि में असां भॻवान खे ढूंढूं था न, इहो ढूंढणु हाणे असांजो समाप्त थियणो खपे। हाणे बाबा असांखे चए थो कि स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। छो जी मूर्ति पूजा ये सभु करण जी जेके बि असां कंदा आहियूं, पुस्तक आदि पढ़ण, इहे सभु हिन रीति असां भॻवान खे मञूं था, ढूंढूं था, हुननि सां प्रार्थना था करूं, हुननि जे मथां आश रखी वेठा आहियूं कि असांजो इहो दुख दूर करो, इहे करो। त हिन सां प्राप्ति नथी थिए न, तॾहिं त घोर कलयुग अची वियो। न त द्वापर युग खां असां भक्ति कई आहे, त द्वापर युग खां भक्ति शुरू थी त द्वापर खां पोइ सतयुग अचिणो खपे न। अगरि भक्ति सां असांखे फ़ाइदो पियो थिए, इन रीति ई भॻवानु असां सां प्रसन्न पियो थिए, असांजी मनोकामना पूरी पियो करे, असांजा दुख दूर पियो करे, त द्वापर खां सतयुग अचिणो खपे। कलयुग छो आयो? कलयुग में भी माण्हू एॾी भक्ति था करनि, धीरे धीरे घोर कलयुग, घोर पाप वधंदो थो वञे। छो जी भक्ति सां मनुष्य आत्मा खे प्राप्ति नथी थिए। हिन करे हाणे बाबा चए थो कि स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हांजी आत्मा में शक्तियूं, गुण, ज्ञान भरिजंदो वेंदो। आत्मा में शक्ति मिलंदी। आत्मा में शक्ति ईंदी त आत्मा पंहिंजे बुरे स्वभाव, संस्कार, विकारनि सां मुक्त थींदी वेंदी, ऐं हिन रीति असांजो जीवन सुख शांति वारो थी वेंदो। अच्छा, मीठे मीठे सिकीले ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे तोड़ण, मोड़ण, जोड़ण। इन टिनी शब्दनि जी स्मृति द्वारा विजयी ठहो। परमात्मा जी सॼी पढ़ाई ऐं शिक्षाउनि जो सार छा आहे? पंहिंजे कर्म बंधननि खे तोड़ो। परमात्मा खे यादि करे जेका बि बंधन आहिनि उन्हनि खे तोड़ो, पंहिंजे स्वभाव संस्कारनि खे मोड़ो, ऐं हिकु परमात्मा सां पंहिंजो सर्व संबंध जोड़ो। बाबा असांखे कुझु छॾण लाइ नथो चए, लेकिन आत्मा जो जंहिंसां बि हाणे कर्म जो बंधन आहे न, उहो बंधन न हुजे, संबंध हुजे। अॼु माण्हू
पंहिंजो ॿार खां पुछो त हुनखे पढ़ाई जो बंधन, थोरो वॾो थिए त कंहिंजो बंधन, पोइ गृहस्थी करो त पोइ परिवार जो, ॿारनि जो, केॾो बंधन आहे न माण्हुनि खे। बंधननि जी रीति जो असां पंहिंजो जीवन जीऊं था न कि हा असांखे ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे, ख़ुशी थोरी आहे। जिते ख़ुशी न आहे उहो बंधन आहे। त हिन बंधननि खे तोड़े करे असां ख़ुशी सां कीअं पंहिंजो गृहस्थी हलायूं, धंधो करूं, जेको बि असां करूं था ख़ुशी ख़ुशी सां कीअं करूं, उनजे लाइ परमात्मा सां सर्व संबंध जोड़ो। त जॾहिं सर्व संबंध असांजा परमात्मा सां जुड़ी वेंदा त असांखे हर संबंध सुख जो शांति वारो निभाइण जी शक्ति ईंदी आहे। त हिन करे कर्म बंधन खे तोड़णो आहे, संस्कार स्वभाव खे मोड़णो आहे ऐं परमात्मा सां सर्व संबंध जोड़णो आहे। इन टिनी शब्दनि द्वारा असां पंहिंजे जीवन में सुख शांति अनुभूति करे सघंदा आहियूं। पंहिंजे स्वभाव संस्कार खे बि मोड़णु सिखो हाणे। स्लोगन आहे योगी जी निशानी आहे सदा क्लीन एंड क्लियर। योगी अर्थात जेकी आत्मा परमात्मा खे यादि करे। अगरि मुंहिंजी आत्मा सदैव परमात्मा सां गॾु आहे त मुंहिंजो मन बुद्धि सदा साफ़ क्लीन एंड क्लियर हूंदो। साफ़ बि हूंदो ऐं हिकदमि क्लियर हूंदो। छा करिणो आहे छा न करिणो आहे स्पष्ट सम्झ में अची वेंदो। छा